मस्तान तबीयत कीअं आहे? अदा पीरल अलाए शुक्र आहे हाणे तबियत सही आहे। पीरल यो रुस्तम खान ठीक न कयो। रुस्तम खान असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वञिया पर मुंहिंजे भाउ खे धक न हणना। मूंखे दुख इहो न आहे त मूंखे कुटे विया, पर मूंखे दुख इहो आहे त ट्रैक्टर बंदि कराए विया। अदा इरफान हाणे सभ खां पहिरियां हिन दिलशाद ऐं इरशाद जूं टंगूं भंजंदासूं, उन खां पोइ पंहिंजी ज़मीन में ट्रैक्टर वेंदो। मस्तान तकड़ न कर, सब्र कर। अगराई जेको करे सो खटा खाए, अगराई बि उन की है, खटा बि उहो ई खाईंदा। अवी मामले खे अजायो वधायो न। पीरल हू मुंहिंजे भाउ खे मारे चुका आहिनि, अञा बि तूं चवीं थो सी मामले खे न वधायूं। मस्तान झेड़ो करण चङी ॻाल्हि न। झेड़े में घर ऐं ज़मीनूं बर्बाद थी वेंदियूं आहिनि। पीरल झेड़े में हाणे घर उन्हनि जा वीरान थींदा, असांजा न। रुगो अदा इरफान खे ठीक थियण ॾे, पोइ हिन दिलशाद ऐं इरशाद खे हिन पूरे ॻोठ में ढुकाईंदासीं। मस्तान मूंखे जेको चवणो हो सो मूं चयो, वधीक मुंहिंजी मर्ज़ी। पीरल तुंहिंजी वॾी महिरबानी सलाह ॾियण लाइ, पर हाणे असांखे केरु रोके नथो सघे। हाणे जंग जी शुरूआत थी चुकी आहे। जंग हुन शुरू कई आहे, ख़त्म असां हाणे कंदासीं। मस्तान मर्ज़ी जा मालिक आहियो, मां त हाणे हलंदो। अल्लाह हाफ़िज़। कमदार काॾे एॾो तकड़ो तकड़ो पियो वञी? राजन तूं आख़िर मुंहिंजे पोयां हथ तो ई छो पइजी वियो आहीं? कमदार मूं मां तोखे कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे? आऊं त तुंहिंजो ख़ैरु खो आहियां। वारे वा तूं मुंहिंजो वाजो ख़ैरु खाओ आहीं। भाई हथ तो बटाए, मुंहिंजी जान छॾ, तोजी हिन हद ॾोकीअ खां आऊं ईअं सही आहियां। कमदार तोखे आख़िर छा थी वियो आहे? छो पियो छिरक भरी? राजन हे सभु तुंहिंजूं भलायूं आहिनि। जॾहिं तोखे मस्तान वारा ॾिसंदा आहिनि, तूं खणी पुछ कुल्हे ते रखंदो आहीं ऐं हू तुंहिंजे पोयां पइजी वेंदा आहिनि ऐं तोखे सॼे ॻोठ में ढोड़ाईंदा आहिनि। दौड़ंदे दौड़ंदे जीअं ई तुंहिंजी अखि मूं ते पवंदी आहे त ऐं तूं मूं ॾांहुं मोह कंदो आहीं, पोइ पाण निकिरी वेंदो आहीं ऐं विच में खामखा आऊं मोचड़ा खाईंदो आहियां। इन करे अॼु खां पोइ तुंहिंजी मुंहिंजी कटी आहे, तोसां भत बिरादरी बंदि। तुंहिंजो रस्तो अलॻि, मुंहिंजो रस्तो अलॻि, छो जो हाणे मूं में वधीक भॼण जी पोच न आहे। कमदार सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि? अड़े मस्तान छा कंदो? जॾहिं खां इरफान मोचड़ा खाइदा आहिनि, उन ॾींहं खां वठी मस्तान घर खां ॿाहिरि कोन थो निकिरे। राजन छो तो कूड़ ॻाल्हाईं? मार पवई। अॻु में बि इहे फूकूं ॾेई मूंखे मोचड़ा खारायई। मस्तान वारा वतंदा फकियूं फकींदा, अड़े भोगे छॾींदई। कमदार मस्तान कुझु बि कोन कंदो, तूं हींअर बि मूंसां गॾिजी हल मस्तान ॾांहुं। राजन छो तो पातरनि खे कूर कूर करी? मस्तान अॻ में ई छितो छो वेठो आहे? शींहुं ख़ामोश आहे त इन जो मतिलब त हिन खे कंहिं वॾे शिकार जी ॻोल्हा आहे। पर कमदार बस राजन पंहिंजी अलावाई थई। कमदार कुझु बि कर, पर मां तोखे पादर न खाराया त मुंहिंजो नालो बि रांझन न आहे। ॾिसूं त मूंखां केतिरा ॾींहं थो बची।
हाँ पीरल ॻाल्हि कर मुंहिंजो दग छो जलियो अथई इशाद आऊं हींअर मस्ताना वञण पियो अचां पोइ मां छा कयां इशाद अवां इरफान खे बेदर्दीअ सां कुटियो आहे इन में इरफान खे कुझु बि थी पई आहे त पीरल तूं चवण छा थो चाहीं मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं इरफान खे कुझु बि थी पई आहे त अमी ॾचे में अची वञो आहे रईस पंहिंजी जान छॾाए वेंदो अमी विच में पिसजी वेंदा पीरल तूं छा थो चवीं त मस्ताना वारा भोतार जे हुकुम जो इनकार करे सुख सां रही वेंदा कॾहिं बि न बाक़ी रही ॻाल्हि भोतार जी त भोतार असां ते हद खां वधीक इतबार कंदो आहे उहो असां मां ईअं हथ कीअं कढंदो इशाद जेसिताईं अवां में भोतार जो मतिलबु हूंदो तेसिताईं अवां जे मथां हथ रखियो ईंदो मतिलबु निकितो त टक जेतिरी इज़त बि कोन रहंदव उन करे मस्ताना वारा ऐं अमी पाण में वेझा माट आहियो हिक ॿिए सां नफ़रतूं छो था करियो पीरल इहे बकवास नसीहतूं पंहिंजो पाण वटि रख इशाद आऊं जेको चवां पियो उन में तव्हांजी भलाई आहे मस्ताना जे अखियुनि में मूं रतु ॾिठो आहे उन में रहम जी उमेद न रखो जॾहिं मस्तान मूंखे मारियो न तॾहिं तूं विच में बचाइण न अचिजांइ वॾो आयो आहे नसीहत करण वारो परे थी खामखा वक़्तु बर्बाद करे छॾी चवंदा त लॻे त कल्ह पवई इशाद जॾहिं हद भॼंदई तॾहिं पुछण ईंदो मां